जय राम जी की। अॼु तारीख़ 7 सेप्टेम्बर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे अॻिते वधो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त कंहिं कविअ कहिड़ो न सुंदर वचन चयो आहे, जब तक न पूरा कार्य हो उत्साह से करते रहो, पीछे न हटो एक दिल, आगे सदा बढ़ते रहो। जय राम जी की। धीरज धारियो, हिम्मत वारा बणिजो। अगर राह में रुकावटूं अचनि त मुड़स थी मुंहुं ॾियो। अगर धीरज जे गुण खे दिल में धारींदा ऐं जीवन में अपनाईंदा त पोइ दुख सुख न रहंदा, इहा हालत बि न रहंदी। इहो अव्हां जे जीवन जो आदर्श वाक थियणु घुर्जे। जय राम जी की। असां सम्झूं था त शरीर सां गॾु आत्मा बि नास थिए थी, इहा ग़लती आहे। जय राम जी की। जो नर दुख में दुख नहीं माने, दुख में दुख नहीं माने। जो नर दुख में दुख नहीं माने, दुख में दुख नहीं माने। सुख स्नेह अर भय नहीं जाके, कंचन माटी माने। सुख स्नेह अर भय नहीं जाके, कंचन माटी माने। कंचन माटी माने। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। गुर कृपा जे नर को कीनी, तेह जुगत पछानी। नानक लीन भयो गोविंद स्यों, ज्यों पानी संग पानी। ज्यों पानी संग पानी, ज्यों पानी संग पानी। जय राम जी की। आशा है कि तव्हां सभिनी खे असांजा वीडियो जरूर पसंद आया हूंदा। त तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर भी जरूर कयो। ऐं हर रोज नई वाणी वार वीडियो ॾिसण लाइ तव्हां खे सिर्फ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो आहे, एवन बेल आइकन खे क्लिक करणो आहे ऐं नोटिफिकेशन फॉर ऑल करणो आहे, जीअं तव्हां खे सभिनी वीडियो जी नोटिफिकेशन मिलंदी रहे।